गंबड़ रिपोर्ट नज़ीर गोपांग जी जलमा HT न्यूज़। गंबड़ गेम्स अस्पताल जा कलवर जारी अरबे रुपयनि जी बजट खूह जे तरे में ॿारनि जो वार्ड डॉक्टरनि जी बेध्यान 3 खां 4 ॿारनि बणियल MS डॉक्टर माजिद मंगी सरकारी दवाऊं पंहिंजी क्लिनिक ते इस्तेमाल करण लगो। पत्थर दिल डॉक्टरनि जा इलाज घुरंदड़नि ॿारनि जे वाट्सन के दड़काई दावा। मासूम नींगर जो ऑपरेशन कराईंदड़ सगियूं वाज़ीन अहमद चनो ताहिंदी चयो आहे त मासूम नींगर जो ऑपरेशन खां पोइ तबियत ख़राब थी पेट में सोज खां पोइ पेट जा टाका टुटी पिया ऐं मुंहिंजो नींगर फोत थी वियो। हुन वज़ीर आला सिंध ऐं सिहत वारे वज़ीर खां मुतालबो कंदे घुर कई आहे त मूंसां इंसाफ़ करे गंबड़ गेम्स अस्पताल जे डॉक्टरनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे।